सैयद नारायण सिंह, नारायण सैयद नारायण सिंह, तेल जे वतन धड़कन खे, तेल जे वतन धड़कन खे, पेट्रोल जे वाधू अघनि खे। दौड़ में पेट्रोल जी क़ीमत में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ एसयूपी ऐं जे सिंध क़ौमी महाज़ जी रैली हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। दौड़ में वधंदड़ पेट्रोल क़ीमत ऐं महांगाई ख़िलाफ़ सिंध यूनाइट पार्टी जे सिंध क़ौमी महाज़ पारां रेलवे स्टेशन खां प्रेस क्लब दौड़ ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी डॉक्टर मुजाहिद हुसैन रोस्तवाणी, अमान अल्लाह बिरोही, सिटी सदर इम्तियाज़ रोस्तवाणी, अरसलान सिंधी, खान बहादुर खान रिंद, जिस्कम जे फ़ैरोज़ लिगारी, महबूब खाशकेली कई, जंहिं में कारकुननि शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते प्रेस क्लब दौड़ जे अॻवाननि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त मौजूदा हुकूमत मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। हिननि चयो त ईरान, इसराइल ऐं अमेरिका जी जंग जो भार पाकिस्तान जी अवाम ते विधी महांगाई जो सूरत में विधो पियो वञे। अॻवाननि वधीक चयो त पेट्रोल जी क़ीमत में तारीख़ी में पहिरियों भेरो 55 रुपया वाध कई वई आहे, जेका अवाम लाइ नाक़ाबिल बर्दाश्त आहे। हिननि पेट्रोल जी अघनि में वाध खे सख़्तीअ सां रद्द कंदे मुतालबो कयो त फौरी तौर ते पेट्रोल जी क़ीमत में घटाए कई वञे ऐं ॿी सूरत में महांगाई खां तंग अवाम रोडनि ते निकिरी सख़्त एहतिजाज कंदी। कैमरामैन टीम सां गॾु उमेद अली पंवर, कोशिश डिजिटल। समझी सको था कि एक तरफ जंग हले पियो ईरान अमेरिका इसराइल जो, जिते मज़लूम जो पासो मासूमनि जो जेके शहादत हुजनि थियूं, ॿिए पासे रियासत पाकिस्तान सॼी मुल्क जेका हिते माण्हुनि खे मारे पियो आहे महांगाई जे हेठि। यकीनन हाणे पेट्रोल 55 रुपया जेॾी महिल काई ज़ख़ीरा अंदोज़ माण्हू हितां जी मुल्क जे जेका आहे काई कानून आहे हिते मुल्क ईअं आहे कि इहा ॿार जेका आहे हुकुमराननि खे खणणु खपे, ॿार हुकूमतूं खणंदियूं आहिनि। जंग ईरान इसराइल अमेरिका जो हले पियो, ॿियनि पासे पियो हले, हिते हिननि अवाम जे मथां जेका महांगाई जो गम किरायो आहे, जिते पेट्रोल हाणे लब थी वियो आहे, जिते डीज़ल नथो मिले, हिते रोज़मर्रा जूं शयूं जेको आहे माण्हुनि जे वठण खां जेका आहे माण्हू ख़ुदकशियुनि ते मजबूर थिया आहिनि। हाणे नई पॉलिसी के जेका तइलीमी इदारा आहिनि उहे 3 रोज़ बंदि थींदा। हे कहिड़ो मुल्क आहे? जॾहिं की कोविड हुयो, जॾहिं की हिते जेका उन ज़माने में त यकीनन इमरान खान वज़ीर आज़म उन मुल्क खे मुश्किल हालातनि मां कढियो, पर अहिड़ी जेका आहे असां त कोन ॾिठो जेको हिते हींअर ज़ुल्म आहे। हिकिड़े पासे जंग पियो हले, हिते जेका आहे अवाम जे मथां हेॾी सारी महांगाई, उनजो को बि जेको आहे सो रिटर्न आहे, किथे बि जेको आहे सो चेक बैलेंस न आहे। मुल्क पाकिस्तान आज सिंध यूनाइटेड पार्टी जीएसएन कौमी महाज़ पारां मुल्क में वधंदड़ महंगाई आहे, जेको पेट्रोल जो क़ीमतनि में वाध आहे, घाटे तोड़ वाध आहे, जेको अवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे, उन ख़िलाफ़ असांजो पुरअमन एहतिजाज आहे। असीं घुर कयूं था आला अख़्तियार खाधे जेके वधाया विया आहिनि, जेके क़ीमतूं फौरी तौर ते कंट्रोल करे हितां जे मिस्कीन पूरत माण्हुनि खे ख़ुदकशी करण खां बचायो वञे। हुकुमरान आहिनि, उन्हनि खे अलाह नस्त नाबूद करे असां बेज़ार थी चुका आहियूं, हाणे मरण जी हालत में पहुची चुका आहियूं। एहतिजाज दोस्तनि सां गॾु अञा वधाईंदासीं। जेको आहे हेठियों तबिको जेको आहे उहो पीसजे पियो थो हिननि जे आयाशियुनि जे ऐं हिननि जे IMF जे ग़ुलामी जे चकर में। ही ग़रीब हेठिएं तबिके खे पिया था पीसे ऐं उन खे पिया था तबाह कनि। ऐं अलाह त ख़ैर करे, जेकॾहिं हींअर उते जंग लॻी पई आहे, तव्हां क़ीमतूं हिते था वधायो, अलाह न करे हिते सुभाणे हिते को टेंशन क्रिएट थिए त पोइ हिन मुल्क जो छा थींदो, हिननि ग़रीब माण्हुनि जो छा थींदो? पोइ थी बुख जे सबब खां त किरोड़े माण्हू मरनि। शहीद सिंधी देश मोहतरम बशीर खान असांजो लीडर आहे। जीअं त असांजो एहतिजाज असां दौड़ प्रेस क्लब दौड़ ते पकायूं, असांजो इहो ई मुतालबो आहे जेको तेल जे अघनि में जेकी वाध कई वई आहे उनखे फुल फोर्स तौर ते उनखे घटि कयो वञे। मुतालबो हुकुमरान खां नथो करे सघे, हुकुमरान इन शइ में बराबरि जा शरीक आहिनि। असां आवाम खे चऊं था रोडनि ते निकिरनि, रस्तनि ते निकिरनि, हुकुमरान जो घेरा कनि।